بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على محمد وآله. اللهم صل وسلم على سيدنا محمد. अॼोको जेको क़ाइदो आहे उहो 6 नंबर आहे। उन उहो जीअं असीं पहिरियां बि ॿुधायो अथव, क़वाइद शरइया जेके आहिनि इहे हिकिड़ी असांजे लाइ सहूलत करण जे लाइ, हूअं आम माण्हू असां जहिड़ा त वेही दलील ॻोल्हनि जा फ़तवा पुछनि, त सहूलत करण जे लाइ इहे जेके क़वाइद उलमा अफ़ाज़ल पुराणे टाइम खां वठी जेको इन्हनि ठाहे छॾिया त क़ाइदा यादि करे छॾियो, त पोइ उन में ईअं सम्झो त अधु इल्मु तव्हां वटि सीने में थी वेंदो। सो इहो आहे हीअ क़ाइदा जेको अॼोको आहे, अल असलु फिल लिबास अल इबाहा। असुलु जेको मेन शइ जेकी लिबास में आहे न, उहा सभु शइ हलाल आहे। मा लम युरिद बिही नस्सुन, यानी असुल मेन शइ जेकी लिबास में आहे, कपिड़े में जेको असीं इंसान पाकिस्तान में सलवार कमीज़ था पाइनि, अंग्रेज़नि ॾे ॾिसो वरी उहो शर्ट पैंट था पाइनि, अरब जेके जुबो था पाइनि, जेके लटा बि आहिनि, कहिड़ा बि नमूना आहिनि, कहिड़ी शिकिलियूं हुजे, छा बि हुजे, त आम शइ उन में हुकुम शरीयत में इजाज़त आहे। आम शइ उन में इजाज़त आहे। मालम युरिद बिही नस بتحريمه أو كراهته، بمعنى أن كل ما لم يرد فيه دليل شرعي يمنع لبسه فهو مباح. यानी कहिड़ी शइ जे बि दलील न आयो आहे, छो जो मेन शइ लिबास में असीं जे चयो त हर शइ लिबास में आम शइ जेको मेन शइ हूंदी आहे हलाल आहे, पर चंद शयूं आहिनि जेके हुन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ासि हदीसुनि में ॿुधाए छॾियूं आहिनि त उहे न आहिनि असांखे पाइणियूं, ऐं उहे असांखे उन्हनि खां रोकियो अथई। ऐं इन में शरीयत में इन्हनि जो जेको मेन शइ उहो आहे त मिसाल कपिड़ो, उन हदीसुनि में जेको अचे थो त सोढ़ो न हुजे जो इंसान जी औरत ज़ाहिर थिए, या सफ़ा नंढो न हुजे जो इंसान जी औरत जेकी मर्द जी आहे गोॾे खां दुन ताईं इहा औरा आहे, इहो ज़रूरु ढकणी आहे, ऐं औरत जी सॼी जान औरा आहे। त इहे जेके मेन शयूं आहिनि, ऐं बाक़ी रंग के जेके नबी करे हदीसुनि में उन्हनि जी बि झल आहे, उहे बि ॿुधायूं था। जीअं मर्दनि जे लाइ इहा बि झल आहे त हरीर, जंहिंखे सिंधी में हरीर खे अलाए छा चवंदा आहिनि, काटन चवंदा आहिनि, अलाए छा चवंदा आहिनि, जंहिं दोस्तनि खे अरबी अचे थी उहे सम्झंदा हूंदा, उहे असांखे वरी पोइ ॿुधाइनि त हरीर जेके नबी करीम उन हराम करे छॾियो आहे मर्दनि जे लाइ। या मर्दनि जे लाइ कपिड़ो कहिड़ो हुजे जंहिंमें मिसाल के बटण हणंदा आहिनि सोन जा, त इहे बि हराम आहिनि। या मर्द अहिड़ो लटा पाए जो सोढ़ा हुजनि सफ़ा, जो हुनजी अॻी उज़बो जेको आहे औरा उहो ॾिसण में अचे या ज़ाहिर थिए। इहे शयूं जेके आहिनि इहे झल आहे शरीयत में इन्हनि जी मर्दनि जे लाइ। अञा बि ॿियूं बि आहिनि जेके इनशा अल्लाह उहे बि इनशा अल्लाह ॿुधायूं था त कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि। जीअं औरत जे लाइ लिबास जेको आहे उनखे उन्हनि जूं शर्तूं आहिनि त वेकिरो हुजे, ऐं जान हुनजी परे खां न ॾिसिजे त कीअं जान औरत जी। लिबास मरवाज किताब में लिखनि था त इस्तौफ़िया शुरूत, इन्हनि जूं शर्तूं पूरियूं हुजनि, यानी औरत पंहिंजे सॼो सितर में हुजे, ढक में हुजे, ऐं साह बेगन ईअं न त सोढ़ो किथे बि न हुजे, या सफ़ा हल्को फदफादन न हुजे जीअं जान ॾिसिजे या मुंहुं ॾिसिजे उनजो। ऐं उन में इहो बि शर्त हूंदी आहे औरत जे लाइ ख़ासि त यानी उनजी जान जा उज़बा बि ॾिसण न अचनि, यानी सीनो या पोयां जेकी जॻहियूं औरत जूं जेके इंसान मर्द ॾिसनि त उन्हनि जी शहवत थींदी। औरतुनि जे लाइ शर्तूं इहे आहिनि, मर्द जे लाइ बि आहिनि, उहे बि इनशा अल्लाह ॿुधायूं था हींअर। जीअं मर्दनि जे लाइ यानी ॿियो बि शइ अचे थी इन में त मर्द जी लिबास जेको आहे न औरत जहिड़ो न हुजे, यानी मर्द जो परे खां पधिरो हुजे त हीउ लिबास जेको आहे मर्द थो अचे औरत जो, हुनजे लाइ न आहे जाइज़। ॿियो त ऐं जीअं चयोसीं हरीर बि न हुजे, सोन बि न हुजे, ऐं सोढ़ो बि न हुजे, ऐं पेर जे हेठि यानी खुड़ीअ जे हेठां न हुजे, इहो हदीसुनि में अॻ में तव्हांखे ॿुधायोसीं त इहो बि जाइज़ न आहे। ईअं काफ़ी शयूं आहिनि जेके इस्लाम में, पर चंद शयूं आहिनि, 10 शयूं बि कोन थींदियूं जेके लिबास आम में
ॾिस लिबास केॾा दुनिया में हर क़ौम पंहिंजो लिबास था पाइनि, पर जेके हुननि में झल जेके आहे न उहे ॾह बि कोन थींदा। सो आम शयूं इहे थी वेंदियूं त हलाल आहे लिबास। बाक़ी जेके चंद शयूं जेके हराम आहिनि, मिसाल त जीअं औरतुनि जो लिबास मर्द न पाए, औरतूं मर्द जहिड़ा लिबास न पाइनि, छो जो हिन में तशबुह में शामिलु थी थो वञे। कारो सॼो लिबास जेको आहे, छो जो इहो हदीस में आहे पर उहो हदीसुनि में कुझु कमज़ोरी आहे, त कारो लिबास जेको आहे शैताननि खे वणंदो आहे, शैतान खे तमामु वणंदो आहे। ऐं ॻाढ़ो लिबास बि, इहो बि इंसान खे यानी तकलीफ़ ॾींदो आहे ऐं जिन्हनि खे वणंदो आहे। ऐं काफ़िरनि जो लिबास हुन बि कंहिं टाइम न बि कयो, इहो बि झलियो त काफ़िर जेके लिबास पाईंदा कोशिशि कयो मटायो, ख़ालिफ़ुल यहूद व नसारा, त उन्हनि जी मुखालिफ़त कयो। ऐं चंद शयूं आहिनि जेके इंसान खे अलाह साईं नबी करीम जे ज़रिए झलियो आहे, त इहे शयूं इन्हनि शइ खां पासो कयो। बाक़ी आम शइ 99 शयूं जेके लिबास में हलाल शइ आहिनि। वल्लाहु अअलम।